आगाह कयां खे ठठो मां गर्ल्स हाई स्कूल वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं पुटु मारिजी विया आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ठठो मां घारो गर्ल्स हाई स्कूल वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं पुटु मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में मोहम्मद हनीफ़ ऐं गुलाम मोहम्मद शामिल आहिनि, जिन जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। घारो गर्ल्स हाई स्कूल वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं पुटु मारिजी विया आहिनि। आगाह कयूं पिया ठठे मां घारो गर्ल्स हाई स्कूल वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं पुटु मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में मोहम्मद हनीफ़ ऐं गुलाम मोहम्मद शामिल आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जाकरो खां। जी रशीद, अपडेट कजो, छा मामलो आहे? हाँ जी, गारो लग गर्ल्स हाई स्कूल वेझो हथियारबंद जी शदीद फायरिंग में 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। नई आबादी गारो में खोसा बिरादरी जा 2 ॼणा मोहम्मद हनीफ़ ऐं गुलाम मोहम्मद खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। जॾहिं त वाक़ियो पुराणी दुश्मनी ॿुधायो वञे थो। क़तल थियल पीउ ऐं पुट जे भाउ ॿुधायो आहे त हमिलो नवाबशाह जे रहवासी खोसा ऐं रंग बिरादरी जे ॿारनि कयो आहे। जॾहिं त हुन इहो ॿुधायो त असां अस्पताल विया आयासीं त अस्पताल में को हमिलो न हुजण करे हिकु संदसि भाउ जेको ज़ख़्मी हो फ़ौत थी वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवण मुताबिक़ आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो आहे ऐं जांच कई पई वञे। क़तल थियल 2 पीउ पुट ॿुधाया वञनि था त वदीन सां संदन तालुक़ आहे ऐं कुझु अरसो अॻु में ई गारो में अची रहिया आहिनि। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।